अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रीन एंटरटेन जे ड्रामे गुलाम बादशाह सुंदरी जी अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बादशाह जे ज़हन में जेको त सॼी जेका हुनजी चमाट जेको सुंदरीअ जी हुनखे लॻल आहे त उहा गूंजी रही आहे। हू का बि ॻाल्हि कंहिंजी नथो ॿुधे, न कंहिंजी सम्झे थो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको बि हुन सां केरु ॻाल्हाइणु चाहे थो त हुनखे इहो जवाबु थो ॾिए त हिकु माना छोकिरी जेका आहे त बाज़ारी छोकिरी थी करे ऐं मुंहिंजे मुंहं ते चमाट हईं आहे, मां हुनखां उहो बदिलो वठंदुमि। हालांकि उहा बाज़ारी जेका छोकिरी उहा न हुई दोस्तों, पर हुनजे पेरनि में जेको घुंघरू पातल हुया दोस्तों, त हुनजे हिसाब सां हुनखे ॾिसी करे बादशाह जेको सम्झी वियो त उहो जेका आहे त बाज़ारी औरत आहे ऐं हुनखे चई ॾिनई त तूं हिकिड़ी राति जा मूंखां घणा पैसा वठंदीअ त मूं सां गॾु तूं हल। त हुनखे ॻाल्हि उहा पसंदि आई, हुन चमाट हणी कढी दोस्तों। ऐं बादशाह जे ज़हन में हाणे इहो आहे त हुन छोकिरीअ खे मां पाण वटि क़ैद कयां ऐं हुनखां हिसाबु किताबु बराबरि कयां दोस्तों। त नेक्स्ट एपिसोड अचण वारो जेको आहे ज़बरदस्त हूंदो दोस्तों। त हुन में जेको आहे त बादशाह जेको कामयाबु थी वेंदो हुनखे जेको आहे त पाण वटि खणी अचण में। ऐं हुनखां बाद में दोस्तों लॻंदो बादशाह खे इश्क़ हुन छोकिरी सुंदरीअ सां दोस्तों। ऐं हुनखे खणी अचण खां बाद में हुनजे ॻाल्हा ॾियण खां बाद में बि जेको आहे त हुनखे वरी प्यारु दिलि में पैदा थींदो बादशाह खे दोस्तों। ऐं हुनखे जेको आहे आज़ादु करे छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों गुलाम जेको हुनजो दोस्त आहे, न बचपन जो दोस्त साथी दोस्त, त हुनखे गुलाम खे ॾसींदो अचे त मां छोकिरी उहा हथु कई हुई, बाद में हुन सां मूंखे इश्क़ थी वियो या छा बि थी वियो, मां हुनखे वरी छॾे ॾिनो। गुलाम हुनखे चवंदो त तूं हिकु अजीब माण्हू आहे, जीअं त हुन छोकिरीअ खे तो हथु कयो आहे, जंहिं तोखे चमाट हईं आहे, त बाद में वरी तो हुनखे छॾे ॾिनो आहे, त इन जो छा मक़सदु? माना त तोखे हुन सां इश्क़ थी वियो आहे। बादशाह चवंदो इश्क़ थी वियो आहे या न, पर बहरहाल मूंखे हुन ते रहम अची वियो, मां हुनखे छॾे ॾिनो आहे। सुंदरी हिकिड़ी नाज़ नखरनि वारी छोकिरी आहे जेका ॻोठ जी गलियुनि मां घुमे थी, त हर छोकिरे जी नज़र जेका हुन में आहे दोस्तों। त हिन ड्रामे जी कहाणी जेका आहे त बेस्ट आहे दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त बादशाह जेको आहे त कामयाबु थी वेंदो सुंदरीअ खे पाण वटि खणी अचण में, अगवा करण में दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।